मौजम खान तेरी जान मेरी जान मौजम खान सबकी ये है पहचान मौजम खान तेरी जान मेरी जान मौजम खान पे ठप्पा स्टार पे ठप्पा ठप्पे पे ठप्पा स्टार पे ठप्पा ठप्पे पे ठप्पा स्टार पे ठप्पा देखो देखो कौन आया देखो कौन आया देखो कौन आया देखो कौन आया मौजम खान शेर आया मौजम खान शेर आया शेरों का भी शेर आया शेरों का भी शेर आया मौजम खान शेर आया माता सभी दोस्तन भाइरन के अर्ज कयां तो त वो ॾींहं वया जॾहिं तव्हां चओ था त को अचे धांधली कंदो जेको धांधली कंदो उनजा पेर बि भॼंदासीं उनजा हथ बि भॼंदासीं केरु धांधली कंदो असां त तव्हां दोस्तनि सां कुझु पंहिंजी ब्रीफिंग ऐं पंहिंजे ख़्यालनि खां थोरो इज़हार कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो साईं इमरान शाह जो मामी अज़ीज़ जो मामा गुल या जेके भी मौजूद दोस्त ॿाहिरि हिन अॼोकी गॾिजाणी में मौजूदु आहिनि तव्हां सभिनी जो महिरबानी। अॼु जे दोस्तनि हिकिड़ो नंढी गॾिजाणी रखी जेका सलाह कईसीं कुझु अर्सो पहिरें त यूसी में जेके नंढा मसला आहिनि दोस्तनि जा उहा का हिकिड़ी अहिड़ी बैठक जी जाइ हुजे जिते सभु गॾिजी हिक ॿिए सां दुख सुख वंडनि बि ऐं मसइलनि मसाइलनि जे हल जे लाइ कोशिशि बि कनि। उन ई सिलसिले में हीअ साईं चयो मामा अज़ीज़ चयो त हीअ हिकिड़ी पाड़े जे हिसाब सां हिकिड़ी ऑफिस ठाहियूं जंहिंमें दोस्तनि सां गॾिजी ऐं अॻिते जे लाइ अमल जे लाइ ऐं माण्हुनि जे मसइलनि जे हल जे लाइ कोशिशि कयूं। त मां ॾाढो अॼु हिकिड़ो ख़ुशी जी इहा ॻाल्हि आहे त दोस्तनि इहा पाण वॉलंटियर कई ऐं हीअ हिकिड़ी पंहिंजी ऑफिस जो इफ़्तिताह कयूं। इंशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त जीअं अॻु में बि सदाईं इहा ॻाल्हि थी आहे त असांजी जेका बि कोशिशि आहे उहा माण्हुनि जी बहितरी आवाम जी बहितरी ऐं माण्हुनि जी हिकिड़ी मसइलनि जे हल जे लाइ कोशिशि त उहा इहा ई आहे जे असां हिकिड़ी पंहिंजी जिदोजहद कंदा रहिया आहियूं उन में अॼु इहा शइ थी आहे जो सरकारी दौर मजबूर थी आहे माण्हुनि सां रुजू करण जे लाइ घर घर अचनि था घिटी घिटी अचनि था ऐं जे इहा ई असांजी कोशिशि जारी रही त इंशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त हर माण्हू उहा कारकर्दगी ते हलंदो त इंशाअल्लाह हाणे मथां जे बल्दियात इलेक्शन आहिनि उन में जे असां दोस्त हिक ॿिए खे मज़बूत करे ऐं का कोशिशि करे पंहिंजा असां उम्मीदवार चूंडाए आयासीं ऐं म्युनिसिपल इंशाअल्लाह मूंखे पूरो यकीन आहे अल्लाह ताला जी ज़ात मां त ईंदड़ जेके बि बल्दियात जी चूंडूं थियूं त इंशाअल्लाह लाड़काणे में मेयर असांजे लाड़काणे अवामी इतिहाद जो हूंदो असांजो पंहिंजो